दारावाहण कंधरा लॻ ॻोठ रोशनाबाद में दारावाहण कंधरा लॻ ॻोठ रोशनाबाद ऐं दारावाहण में क़ाइमु कयल एहसास कफ़ालत ऐं VIP सेंटरनि ते सवे औरतुनि ऐं मर्दनि जी रश लॻल डिवाइस एजेंट माफ़िया सरगर्म 14,000 जी क़िस्त मां एजेंट माफ़िया 1,000 खां 2,000 रुपया जी कटौतियूं करण में लॻल आहिनि। सिडत रिश्वत न ॾींदड़ औरतुनि खे समूरो ॾींहुं इंतज़ारु कराइण बाद मुख़्तलिफ़ बहाना करे पैसा नथा ॾिना वञनि, जंहिं करे केतिरियूं पीड़सन औरतूं तोड़े मर्द सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। होॾां वरी सेंटरनि ते मुक़ररु पुलिस अहलकार पर पंहिंजा हिसा मुक़ररु करे छॾिया। ग़रीब मुस्तहक़ औरतुनि तोड़े मर्दनि ऐं समाजी धुरियुनि पारां कमिश्नर सखर, DC सखर, असिस्टेंट कमिश्नर रोहिड़ी, SSP सखर, DSP रोहिड़ी, SHO कंधरा खां नोटिस वठण डिवाइस एजेंट माफ़िया भत्ताखोर ऐं वाठनि जी गैरक़ानूनी कटौती करण ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।